रहीम अस्सलामु अलैकुम RFI न्यूज़ में मां आहियां ग़ुलाम मुजतबा जोखियो नज़र विझूं था ख़ासि ख़बरुनि ते। वतन जी प्यारी सरज़मीन के दहशतगर्दनि ऐं ख़ारजियुनि जे लाइ वधीक तंग कयो वियो आहे। उणिवीह ख़ारजी जहन्नम वासिल ख़ैबर पख्तूनख्वा में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कामयाबी सां जारी आहे। ॻाल्हि कजे बिजलीअ जी त बिजलीअ जा अघ वधाइण जी जिते ज़रूरत आहे त उते तकिड़ो अमल थी वेंदो आहे, पर जॾहिं घटाइण जी ॻाल्हि ईंदी आहे त मामिलो थधो थी वेंदो आहे। वज़ीर आज़म जून 2024 में 10 रुपया फ़ी यूनिट घटाइण जो ऐलान कयो हुयो, पर अञा ताईं कुझु बि न थियो। उन ते तफ़सीली रिपोर्ट पेश कंदासीं, पर उनखां पहिरियां असांजे नाज़रीन खे RFI चैनल खे सब्सक्राइब करणु घुर्जे ऐं बेल आइकन खे दॿाइणु घुर्जे त जीअं अव्हांखे अपडेट मिलंदी रहे। ॿिए तरफ़ दुनिया गॾिजी बि इसराइल खे ग़ज़ा ते हमले खां रोके न सघी आहे। 40 खां वधीक फ़लस्तीनी शहीद जॾहिं त 2 इसराइली फ़ौजी मारिजी विया आहिनि। वतन जी ज़मीन दुश्मननि जे लाइ वधीक तंग कई वई आहे। पाकिस्तानी फोर्सिस ख़ैबर पख्तूनख्वा में 3 अलॻि ऑपरेशन कया आहिनि, जंहिंमें 19 ख़ारजियुनि खे दोज़ख उमाणियो वियो आहे, उन पैगाम सां त असांजी ज़मीन ते फ़सादियुनि जे लाइ का बि जॻहि न आहे। सिक्योरिटी फोर्सिस पेशावर जे इलाइक़े मतनी में ऑपरेशन कंदे ख़ारजियुनि जे वेहक खे मुअसर तरीक़े सां निशानो बणायो ऐं 8 ख़ारजी मारे छॾिया। ॿी कार्रवाई मोहम्मद ज़िले जे इलाइक़े बाज़ई में थी, जंहिंमें दहशतगर्दनि सां झेड़ो थियो ऐं फायरिंग जी ॾे वठि में 8 ख़ारजियुनि खे जहन्नम वासिल कयो वियो। ॿी कार्रवाई मोहम्मद ज़िले जे इलाइक़े बाज़ई में थी, जंहिंमें दहशतगर्दनि सां सिधी लड़ाई थी ऐं फ़ौज ऐं फायरिंग जी ॾे वठि में 8 ख़ारजियुनि खे जहन्नम वासिल कयो वियो। जॾहिं त सिक्योरिटी फोर्सिस जी 3 कार्रवाई ज़िले कुरक में कई वई, जंहिंमें 3 ख़ारजी मारिजी विया। पाकिस्तानी फोर्सिस जा जवान अॼु बि पंहिंजे रत सां वतन जी आबियारी करे रहिया आहिनि। 6 ऐं 7 जनवरीअ जी कार्रवाई में पाक फ़ौज जा 3 जवान पाक सरज़मीन ते क़ुर्बान थिया। वतन जा बहादुर पुट, जिन में 38 सालनि जो लांस हफ़ीज़ अब्बास अली, 37 सालनि जो नाइक मोहम्मद नज़ीर ऐं 37 सालनि जो नाइक मोहम्मद उस्मान बहादुरीअ सां विढ़ंदे शहीद थी विया। पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दी जे लानत खे ख़तमु करण लाइ पुरअज़्म आहिनि। ISPR जो चवणु आहे त असांजे बहादुर सिपाहियुनि जी अहिड़ी क़ुर्बानी असांजे अज़्म खे वधीक मज़बूत करे थी। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानीअ ते ख़िराज पेश कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारीअ जो चवणु आहे त बेमिसाल बहादुरी ऐं वतन परस्तीअ जे जज़्बे ते पूरी क़ौम शहीदनि खे सलाम पेश करे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मूं समेत पूरी क़ौम खे पाक फ़ौज शहीदनि ऐं उन्हनि जे ख़ानदाननि ते फ़ख़्रु आहे। बिजली जी रोशनीअ सां त बल्ब ॿरंदा आहिनि, पर बिल जो करंट अवाम लाइ हाणे नाक़ाबिले बर्दाश्त थी वियो आहे। कंहिंखे परवाह आहे छा वज़ीर आज़म साहब खे आहे जंहिंजी डिघी ऐं वॾी काबीना उहे पाण मुफ़्त जी बिजली इंजॉय पिया कनि ऐं अवाम जी खल बिजलीअ जे कूड़ सां लाहिण जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म हुजे या तवानाई जो वफ़ाक़ी वज़ीर, हुननि खे ॻाल्हियुनि जो शहनशाह चयो वञे थो ऐं हुननि खे अवाम खे सरसब्ज़ बाग़ ॾेखारण जो फ़न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गुज़िरियल साल 14 जून ते ऐलान कयो हुयो त सनतुनि जो चकर हलाइण लाइ बिजलीअ जी क़ीमत में 10 रुपया 69 पैसा फ़ी यूनिट घटि कया वेंदा, जंहिंसां अवाम ते लॻभॻि 200 अरब रुपयनि जो भार ख़तमु थी वेंदो। हुनजो ऐलान बसि ऐलान ई रहियो, का बि कार्रवाई न थी। बहानो कहिड़ो हुयो त IMF सां कयल मुआहिदे जे करे मजबूर आहियूं। 5 महीननि खां पोइ तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर ओवैस लेग़ारी 10 अक्टूबर 2024 ते हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साॻिया जुमिला वरजाया ऐं माण्हुनि खे साॻियो सब्ज़ बाग़ ॾेखारींदे चयो त कुझु महीननि में बिजलीअ जी क़ीमत में 8 खां 10 रुपया घटिताई कई वेंदी। हुननि वधीक चयो त तवानाई जी क़ीमतुनि में घटिताई हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। जेकॾहिं इहा तरजीह आहे त पोइ उन में घटिताई छो नथी अचे? हालांकि बिजलीअ जी क़ीमत 20 खां 25 रुपया घटि हुअणु घुरिजे। उहे ऐं उन जहिड़नि ॿियनि केतिरनि ई ॾटनि ॾियण जो सिलसिलो हलंदो पियो अचे, पर नतीजो ज़ीरो आहे। क़ौम जूं नज़रूं अञा बि हुकूमत ते आहिनि त शायदि हुकुमराननि खे ग़रीब आवाम जी परेशानियुनि जो अहसासु थिए, पर इहो इंतज़ारु
शायदि इंतज़ार ई रहंदो, छो त न का उम्मीद न कोई आसरो आहे। 15 दिसंबर 2024 में वज़ीर आज़म साहब हिकु दफ़ो ॿीहर बिजलीअ जे नाक़ाबिले बर्दाश्त क़ीमत जो ज़िक्र करे वेठो। हुन इजलास असल में बिजली जी पैदावार ऐं विर्छ जे मनसूबनि ते हो, पर हुकुम ॾिनो त पुराणे पावर प्लांट्स खे फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे, छाकाणि त महांगे पेट्रोल मां घटि बिजली पैदा थी रही आहे। उन करे घटि क़ीमत वारे मनसूबनि वारो लारो ॾींदे चयो त मुस्तक़बिल में घटि क़ीमत वारी बिजलीअ जे मनसूबनि ऐं मक़ामी वसीलनि खे तरजीह ॾींदासीं। लफ़्ज़ कुझु ॿुधल आहिनि न। इहो ई त असांजो मसइलो आहे त कूड़ियुनि दावाउनि ऐं वाइदनि ते गुज़ारो कंदा रहंदा आहियूं। वज़ीर आज़म साहब चयो त हीउ तारीख़ी क़दम सनअत ऐं बरामदात में वॾे वाध लाइ खयो पियो वञे। हाणे क़ौम खे हिकु नओं लॉलीपॉप ॾियण जी तयारी थी रही आहे ऐं वरी सरकार जो चवणु आहे त बिजली 10 रुपया फ़ी यूनिट सस्ती थी वेंदी, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते कमु कयो पियो वञे। अचो त ॾिसूं त हिन भेरे छा थो थिए। वॾियूं दावाऊं कयूं पियूं वञनि त 5 IPPs जा मुआहिदा ख़तमु करण सां हुकूमत खे मजमूई तौर ते 411 अरब रुपयनि जी बचत थींदी ऐं इहा बचत सालियानो 70 अरब रुपयनि ताईं वेंदी। किथे आहिनि उहे ख़ज़ाना? अमाम त आहे जीअं जो तीअं वधंदड़ बिलनि जो शिकार। सरकारी वाइदा कॾहिं वफ़ा थींदा? आम माण्हूअ ताईं उनजो फ़ाइदो कॾहिं पहुचंदो? अवाम खे कॾहिं सुख जो साहु मिलंदो? बिजलीअ जे बिलनि मां अवाम जो रत निपुड़ण वारो सिलसिलो कॾहिं बंदि थींदो? काॾे वञूं? कंहिंखे चऊं? ग़रीबनि जी रड़ ॿुधण वारो त को बि न आहे। वज़ीर आज़म चयो त IPP सां मुआहिदनि जो फ़ाइदो सिधो सों अवाम ताईं पहुचंदो, पर इहो कॾहिं थींदो? इहो फ़ैसिलो बि IMF जे हुकूमत जी इजाज़त सां कयो वेंदो। हाणे बिजलीअ जे बिलनि ते अवाम टैक्स जो भार बर्दाश्त नथो करे सघे। ॿारनि खे पेट बुखियो रखे बिजलीअ जा बिल अदा करण जो मतिलबु बिजलीअ जी विरहास्त कंदड़ कंपनियुनि जा पेट भरण जी कोशिशि आहे। हाणे त ॻाल्हि ख़ुदकुशीअ ताईं पहुची वई आहे, पर असांजे हाकिमनि जे वॾनि महिलातुनि में त इंसाफ़ जो घिंड बि न आहे जो अवाम पंहिंजो फ़रियाद ॿुधाए सघे। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे सरहद तां ख़ारजी दहशतगर्दनि खे मारे भॼायो वियो आहे। पंजाब पुलिस ऐं CTD जे टीमुनि गाज़ी खान में लिकियल ख़ारजी दहशतगर्दनि जी ॻुझी मालूमात हासिल कई, जंहिंखां पोइ सिक्योरिटी फोर्सिस जल्दी ऐं मुयसर तरीक़े सां गॾियल ऑपरेशन शुरू कयो। उन दौरान ख़ारजी दहशतगर्दनि ॻरे हथियारनि सां हमिलो कयो। वतन जा बहादुर पुट बेख़ौफ़ थी दुश्मननि ते हमलावर थिया ऐं पुलिस जी टीमुनि ज़बरदस्त जवाबी कार्रवाई कई ऐं आख़िरकार बुज़दिल दुश्मन ॿेले जी आड़ में जबलनि में भॼी विया। IG पंजाब पुलिस CTD टीमुनि खे दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करण ते मुबारकबाद ॾींदे चयो त पंजाब पुलिस 2024 में ख़ारजी दहशतगर्दनि जे अरिड़हनि हमलनि खे नाकाम बणायो। पंजाब पुलिस ख़ारजी दहशतगर्दनि ऐं शरपसंद जे ख़िलाफ़ मुहाॾो अटकाए बीठी आहे। दुनिया गॾिजी बि इसराइल खे ग़ज़ा ते हमले खां रोके न सघी आहे। 50 इस्लामी मुल्क हिकु तरफ़, इसराइल हिकु तरफ़। सिहूनियुनि हिन वक़्त ताईं इस्लामी मुल्कनि खे सिर्फ़ु मज़म्मत ऐं राब्तनि ताईं महदूद रखियो आहे। शहर खे पत्थर जो पत्थर बणाइण खां पोइ मलबे ते बीठल माण्हुनि ते बि बम किराया पिया वञनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 40 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली फ़ौज पारां मग़रिबी किनारे ते ऑपरेशन जारी आहे, जंहिंमें हमास जे कमांडर समेत 3 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि, जॾहिं त इसराइली फ़ौज उत्तर ग़ज़ा में 2 फ़ौजी मारिजण जी दावा कई आहे। चवण जे लाइ त कराची हिकु मुआशी हब आहे, पर उनखे मिलियो छा आहे? मिले त थो, पर आम माण्हूअ खे न। भाऊ ट्रैफ़िक अहलकार खे मिले थो। इहो वरी कीअं? कम ते वञण वक़्तु तव्हां रस्तनि तां त वेंदा आहियो न, वॾे ट्रैफ़िक में बि फासंदा हूंदव। कॾहिं अहिड़ियुनि हालतुनि में पंहिंजे साॼे खाॿे ट्रैफ़िक कंट्रोल वारे अहलकारनि खे बि ॾिठो अथव? न, ॾिठो त हूंदव, पर गाॾियुनि जे रश कंट्रोल करण बजाए उहे सिग्नल्स ऐं ट्रैफ़िक खे नज़रअंदाज़ करे कंहिं हिकु पुल जे हेठां ॾिसणु ईंदा, या उते स्पीड ब्रेकर हुजणु या रोड ख़राबु हुजे उन जाइ ते बीठल नज़र ईंदा। त जीअं ड्राइवर पाण अची सलाम करे ऐं चवे त आ बेल मुझे मार, या वरी उन्हनि कंहिं जिन खे दोस्त करे रखियो आहे जेको हुननि जी ग़ैर मौजूदगी में कमु कंदो हुजे, ईअं उहे उते बीठा पैसो कमाइनि ऐं ईअं ट्रैफ़िक पवे खॾ में। जॾहिं को माण्हू उतां गुज़िरे थो, उनखे बीहारे उनजो खीसो ख़ाली करे ऐं
अलाह हाफ़िज़ कनि था। माण्हू वीचारो खीसो ख़ाली कराए बि उन्हनि जो थोरो मञींदे रवानो थी वञे थो त चलो जान छुटी। मीडिया में मुसलसल अचण ऐं माण्हुनि जे बार बार शिकायतुनि जे बावजूदि त उहे उते छो बीठा आहिनि, उन्हनि जे वॾनि खे उन्हनि ते रहम अची वियो ऐं हिकु नओं ऑर्डर जारी करायो वियो त जंहिं वटि लाइसेंस न आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुकुम मिलण सां ई उन्हनि अहलकारनि खे उते बीहण जो ॼणु क़ानूनी जवाज़ मिली वियो हुजे। इहा ॻाल्हि सही आहे त लाइसेंस हुअणु घुरिजे, पर छा तव्हां कॾहिं लाइसेंस हासिलु करण जे लाइ विया आहियो? उते छा थी रहियो आहे? दमादम मस्त कलंदर सम्झी त विया हूंदव। अगरि तव्हांखे लॻे थो त ॻाल्हि सही आहे त वीडियो खे शेयर करे पंहिंजे समझदारीअ जो वधीक सबूत ॾियो। इन सां गॾु ई ग़ुलाम मुश्तबा जोखियो ऐं न्यूज़ टीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।